दोस्तों जीअं तव्हांखे ॿुधाईंदासीं त सिंधी टीवी ते हिकु नओं ड्रामो अचण वारो आहे मज़ाया कैरेक्टर में, जंहिंजो नालो आहे भॼी जान छॾा ऐं हिनखे डायरेक्ट करे रहियो आहे मोहम्मद लालू। स्टोरी कहाणी मोहम्मद लालू लिखी आहे ऐं उहो ई डायरेक्ट करे रहियो आहे, जंहिं सिंध टीवी खे पुराणो ड्रामो ॾिना जंहिंमें जेको सोप हूंदा हुआ नंढा 15-25 किस्तनि जा 23 किस्तनि जा, हुसैन शेख ऐं सुधीर वेसर जंहिं ड्रामो ॾिनो उहो असांखे सिंध टीवी ते, जंहिंजो नालो मक़तल ऐं ॿियो हुयो असद कुरैशी जो जेको ड्रामो भागुल जे नाले सां, उन बि 23 किस्तनि ताईं हलियो। हींअर ड्रामो हले पियो चंड किरण, उनजो बि डायरेक्टर इहो आहे सुधीर वसीर साईं। उहो ड्रामो पेश करे थो। इंशाल्लाह हीउ ड्रामो तव्हांखे जल्दी ॾिसण लाइ मिलंदो। हिन जी रिकॉर्डिंग जेका अनक़रीब लाड़काणा में शूट कई वेंदी, वधीक तव्हां हिन फोटो में ॾिसी सघो था, इहा असां वटि सबूत आहे। हिन में कहिड़ा अदाकार कमु कंदा आहिनि जे मुकमल ॼाण खणी तव्हां वटि नए वीडियो में हाज़िर थींदासीं इंशाल्लाह। जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। असांजे सिंधी चैनल इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी खे सब्सक्राइब कयो, जीअं हिन ते तव्हांखे सिंधी ड्रामनि ऐं फिल्मनि जे बाबति अपडेट ॾींदासीं। ख़ुदा हाफ़िज़।